कुंडरी जो निगर गुज़रियल ॾींहं खां पुरसरार नमूने गुम आहे। वारस परेशान आहिनि। चेलबंद वासी 12 वरनि जो चमन पुटो कृष्ण कोहली जी कुंडरी थाणे ते गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। वारसनि चयो आहे त निगर गुज़रियल ॾींहुं स्कूल वञण लाइ घरां निकिरण बैदि वापसि न आयो। ॻोल्हा बावजूदि को ॾस पतो न पइजी सघियो आहे। ॻोल्हा में मदद कई वञे। स्कूल इंतिज़ामिया चयो आहे त चमन कोहली 3 ॾींहंनि खां स्कूल न आयो। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कुंडरी खां अनिल कुमार। जी अनिल कुमार, तफ़सीली जो कुंडरी जो शागिर्द गुज़रियल ॾींहं खां पुरसरार तौरु गुम आहे। संदसि वारिस तमामु घणा परेशान आहिनि। कुंडरी जो चिलवंद वारो इलाइक़ो आहे जितां जो 12 वरे जो नीगर चमनवल्द कृष्ण कोहली गुज़रियल ॾींहं खां गुम थियल आहे। नीगर जे वारसनि तरफ़ां कुंडरी थाणे ते पहुची वञी गुमशुदगी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। नीगर जे वारसनि चवण त हू जेको नीगर कुंडरी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल काज़ी सुल्तान में पहिरें दर्जे में पढ़ंदो आहे, जेको गुज़रियल ॾींहुं स्कूल वियो। स्कूल खां पोइ जेको वापसी घर न आहे मोटियो। नीगर जे गुम थियण सबबि तमामु घणा परेशान आहिनि। संदसि मिटनि माइटनि ऐं आसपास में तमामु घणा ॻोल्हा कई आहे, पर उन बावजूदि हू किताब हथ न आहे अची सघियो। हुन तरफ़ां मुतालबो कयो त फौरी तौर ते संदसि नीगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। ॿिए पासे जॾहिं स्कूल इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी, हुन चवण त नीगर जेको आहे गुज़रियल 3 ॾींहंनि खां स्कूल में दाख़िल ई न आहे थियो ऐं गुज़रियल ॾींहुं स्कूल न आयो हो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अनिल कुमार।